शहर और शहरी एक बार फिर चोरों, लुटेरों और डाकुओं के निशाने पर। शहरी दिन दिहाड़े और सरेआम अपने मोटरसाइकिल और मोबाइल फ़ोन से महरूम। एसएसपी कंबर शदात कोट अमन अमान कायम रखने में मुकम्मल नाकाम। असां मज़दूर माण्हू राति जो 8 बजे वञूं था कमाए घर तो उतो फुर बि कनि था, पैसा बि फुरनि था। डाकुनि खे पकिड़े बि पुलिस खे ॾे त उहे वरी छॾे था ॾियनि, हुनखे अॻिते हली छॾे था ॾियनि। असां कंबर शदात कोट एसपी खे दाद था ॾियूं, बाबा अलाह पंहिंजे के बंदि यार, अलाह पंहिंजे हिदायत खे सम्झो। कंबर शदात कोट एसपी खे चवंदा, ॿिए कंहिंखे दान न ॾींदासीं। बाबा शहर में अमन कराए, शहर में तव्हां अची ॾिसो एसपी साहिबु, घुमी त ॾिसो। हितो जी पुलिस कुझु बि नथी करे, हितो जी पुलिस डाकू खे वठी छॾे थी ॾे। हल बाबा ॿाहिरि घिटी में हुनखे छोकिरे खे छॾे, बाबा हलो तूं हलियो दान ॾियूं त बाबा कंहिंखे ॾियूं एसपी साहिबु, कंबर शदात कोट एसपी खे दान ॾियूं, ॿियो कंहिंखे दर ते ॾींदासीं। असांजो ग़रीब आहियूं, हे मज़दूर आहियूं, असांखे दान ॾियूं त कंहिंखे ॾियूं। मीर साहिब खे बाबा शहर जा मालिक, मीर साहिब शहर अबो आहे असांजो, वॾो आहे शहर जो। बाबा पुलिस खे हिदायत करे, पुलिस खे सम्झाए, पुलिस खे हिदायत। शदात कोट में बदअमनी इंतिहा ते पहुतल आहे। रोज़ानो 5 खां 4 6 त मोटरसाइकिलूं वञनि थियूं ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो चाबी चोर आहिनि, उहे चोरियूं अलॻि थियनि थियूं ऐं हिकिड़ो मोबाइल जेको सिस्टम आहे फुर वारो, उहो हिकिड़ो अलॻि सिस्टम थिए थो। त इन सॼी शइ जेके फुर वारदात, उन खां पोइ शहरी इंतिहाई मायूस पखिड़ियल आहे ऐं पुलिस जो जेको किरदारु आहे उहो इंतिहाई मज़मत जो अमल आहे। त पुलिस कॾहिं बि न मौक़े ते पहुचंदी आहे, न मौक़े ते फ़ोन खणंदी आहे ऐं जेकॾहिं को शहरी पंहिंजी मदद पाण था त जवाबदार पकिड़े पुलिस हवाले कंदा आहिनि त पुलिस उनखे बि ॾाढो शरीफ़ अल नफ़्स चई जेको आहे सो कंहिंजे उन्हनि जे माण्हुनि जे चवण ते उनखे छॾे ॾींदी आहे, जंहिंजे करे माण्हुनि में मायूसी थींदी आहे ऐं उहे फ़ौरन सां मज़ामत न कंदा आहिनि। सिर्फ़ु पुलिस जे किरदार जे करे जो पुलिस उन्हनि खे सज़ा न ॾींदी आहे ऐं उन्हनि खां का शइ रिकवरी न आहे कराईंदी, जे कराईंदी आहे बि आहे त उहा पाण खणंदी आहे। असांजो एसपी खां DIG खां IG खां इहो ई मुतालबो आहे त ख़ुदा शदात कोट खे अमुन ॾियो, शहरियुनि खे अमुन सां रहणु ॾियो। ईअं न थिए त सुभाणे शहरी रोडनि ते निकिरी अचनि ऐं पोइ तव्हांजो हिते रहणु नामुमकिन थी वञे। जबकि शहरियों का वश न्यूज़ से गुफ्तगू करते हुए मजीद कहना था कि अमन अमान ख़राब होने के बायस हम अपने घरों तक महदूद होकर रह गए हैं और परेशानी की तो कोई इंतहा ही नहीं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदात कोट।